अस्सलामुअलैकुम। अलमियो इहो आहे त असां वटि ग़ैर मयारी ज़हर या भाण या ॿ नंबरियूं ॿिजनि में तमामु घणियूं आहिनि। इन ॻाल्हि जे लाइ गवर्नमेंट आबादगार या असांजे जेको आहे सीड एसोसिएशन वारियूं कंपनीज़ आहिनि उन्हनि खे सोचणु घुरिजे त जेकॾहिं मिसाल का बि शइ ग़लति मिले थी त उनजो असरु सठनि शयुनि वारनि माण्हुनि ते बि पवनि था। ठीकु आहे, गवर्नमेंट जो त को तवजो कोन्हे गवर्नमेंट शायदि उन्हनि खां मंथनूं थी वठे या गवर्नमेंट जो हिसो आहे। इहो कारोबार 10 रुपया 1000 रुपया लख रुपए जो कोन्हे पियो, इहो कारोबार आहे ख़रबें रुपयनि जो। ठीकु आहे, माना सभिनी खे हिसो मिले थो। जेकॾहिं सिंध में 50-100 माण्हू या 500 माण्हू आहिनि मिलियल, हर डिस्ट्रिक्ट जे हवाले सां असां 10-15-20 माण्हू ॾिसूं त माना उन्हनि खे हिसो पती मिले थो। असां सभु इनवॉल्व आहियूं। जेकॾहिं असां ख़ामोश आहियूं पोइ असां सोशल मीडिया जा माण्हू आहियूं या असां जेको आहे ज़रात जा माण्हू आहियूं, असां जेको आहे मुआशिरे जा हिकिड़ा सोसाइटी जा हिकिड़ा मतिलबु पढ़ियल लिखियल माण्हू आहियूं। इन्हनि शयुनि ते ख़ामोश आहियूं त असां पंहिंजे जानवरनि, इंसाननि ऐं ॿूटनि जा, असां पंहिंजे माहौल जा, हर शइ जा दुश्मन आहियूं। इहा शइ असांजे लाइ तमामु घणी नुक़सानकार आहे। जेकॾहिं इन ते पाण सभु ख़ामोश आहियूं, गवर्नमेंट जा माण्हू इनवॉल्व आहिनि या असां सभु जेकॾहिं इनवॉल्व आहियूं, हिकिड़ो ग़लति तरीक़ेकार आहे। इन जे लाइ असां सभिनी खे जदोजहद करणी पवंदी। असांजे नसलनि जो, असांजे फ़सलनि जो, असांजे जानवरनि जो, लाइफ स्टाइल जो, बायोडाइवर्सिटी जो असांखे सोचणो आहे। हाणे थोरो पाण मुख़्तसिर ॻाल्हाईंदासीं। सकिंग इंसेक्ट्स जेके ईंदा आहिनि असांजे काटन क्राप ते, इहे तक़रीबन 5-7 आहिनि, जंहिंमें मतिलबु एफिड आहे, जेसिड आहे, थ्रिप्स आहे, वाइट फ्लाई, माइट्स आहिनि। ठीकु आहे, मिली बग आहे, इहे सभु अचनि थियूं। कोशिशि कंदा कयो पंहिंजे ॿूटे खे सुहिणे नमूने सां। हींअर मिसाल जेकॾहिं मां हिते ॾिठो आहे त वाइट फ्लाई मूंखे ॾिसण में अचे पई ऐं वाइट फ्लाई उॾरे पई थी। इन जी हिकिड़ी ETL लेवल हूंदी आहे, इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल, त माना केतिरा केतिरा मतिलबु इंसेक्ट फ़ी प्लांट या फ़ी जेको आहे लीफ ते हुजनि, पन ते हुजनि, त उहो असांजे लाइ ख़तरनाक या नुक़सानकार हूंदा आहिनि। सभिनी खां जेको ख़तरनाक आहे इहो असांजो आहे एफिड ऐं जेसिड तमामु घणो। उनजो मां सम्झां थो, मां कोशिशि कंदुसि तव्हां सां कमेंट में हिकिड़ी लिंक वग़ैरह का सुठी रेफरेंस वारी मोकिलियां त जीअं माना असांखे ख़बर पए। पर जेसिड जो मूंखे जेतिरो ज़हन में अचे थो, 1 खां 3 मतिलबु 1 खां 3 उन्हनि जा जेके आहिनि इंसेक्ट हूंदा त उहे असांजे पर प्लांट ते, या ईअं सम्झो हिकिड़ो जेको आहे इंसेक्ट पर प्लांट ते हूंदो, उहो असांजे लाइ तमामु घणो ख़तरनाक आहे। उन्हनि ते असांखे स्प्रे या जेको आहे करणियूं पवंदियूं। हाणे ॾिसो न, असांजी ऑर्गेनिक ते असां नथा वञी सघूं, केमिकल असांजी मजबूरी आहे, पर इन्हनि खां बचाव तमामु ज़रूरी आहे। इन्हनि शयुनि खां आस्ते आस्ते पाण खे जान छॾाइणी आहे। जेतिरो पाण केमिकल में फासंदा वेंदासीं ओतिरो पंहिंजे लाइ नुक़सानकार आहे। इहे सभु शयूं असांजे सोचण जूं ॻाल्हियूं आहिनि। असां जेके इनिशिएटिव न वठंदासीं, असां हिकिड़ो वेसो, हिकिड़ो जरेब, हिकिड़ो एकड़, हिकिड़ो 88, हिकिड़ो ब्लाक, हिकिड़ो जेको आहे माना ईअं इनिशिएटिव न वठंदासीं त असां लाज़मी ऑर्गेनिक ते न वञी सघंदासीं, ऑर्गेनिक मतिलबु फार्मिंग ते न वञी सघंदासीं। दुनिया ऑर्गेनिक ते ॻोल्हे पई, सोचे पई, उन ते महिनत करे पई। असां वटि सिर्फ़ु और सिर्फ़ु केमिकल, असां वटि सिर्फ़ु और सिर्फ़ु जेको आहे मशीनरी, इन्हनि शयुनि ते असांजो तवजो आहे। इहे शयूं हर शइ जो हल असां पाण करे छॾियूं आहिनि। पर जेकर असां ॾिसूं त असां वटि ऑर्गेनिक जे हवाले सां बि इन्हनि शयुनि ते कंट्रोल करे सघिजे थो। सो पाण सभु कोशिशि कंदासीं। हींअर जेको आहे ॿूटनि ते भले केॾी सख़्तु गर्मी आहे, भले केॾो मतिलबु हवा आहे, मतिलबु कुझु नमी आहे या गर्मी जा मौसम अहिड़ा ॾींहं अहिड़ा आहिनि, काटन क्राप ते हर टाइम तव्हांखे ईअं सम्झो त असांखे जेके आहिनि इंसेक्ट्स आहिनि, सकिंग इंसेक्ट्स आहिनि, अवेलेबल आहिनि, मतिलबु उन्हनि ते मिलंदा आहिनि। हाणे हीअ जेको आहे ॾिसो, तमामु बहितरीनु हिन जो पन आहे, 111 वैरायटी आहे, ॾाढो वेकिरो सुहिणो पन आहे। हिन ते बि मां ॾिसां पियो वाइट फ्लाई उॾरे पई, जेसिड बि आहे, थ्रिप्स आहे। इन्हनि जूं जेको आहे तस्वीरूं तव्हां जेसिड लिखंदव गूगल ते, तव्हां तस्वीरूं अची वेंदियूं, या जेसिड ETL लेवल ऑन काटन क्राप, इहे तव्हां लिखंदव त अची वेंदो, एफिड ETL लेवल ऑन काटन क्राप।
या काटन लीफ, इहे तव्हां लिखंदो तव्हांखे अची वेंदियूं। ठीकु आहे। मिसाल तव्हांजा जेके सुवाल हूंदा त असां कोशिशि करे तव्हांखे जवाबु ॾींदासीं। तव्हां सभिनी वॾी महिरबानी इन्हनि शयुनि ते डिस्कशन, इहे गुफ़्तगू पंहिंजी हलंदी रहंदी। असांखे भले ॼाण न हुजे पर तव्हां सां डिस्कशन करण में असांखे बि ॼाण मिलंदी ऐं इंशा अल्लाह ताला तव्हांखे हिकिड़ी अवेयरनेस मिलंदी, तव्हांखे हिकिड़ी हिमत मिलंदी त असांखे केरु ॿुधाइण वारो आहे, असांखे केरु हिमत ॾियण वारो आहे, असांखे केरु सम्झाइण वारो आहे। इहो इंशा अल्लाह ताला पंहिंजा इहे सिलसिला हलंदा रहंदा। तव्हां सभिनी वॾी महिरबानी। वीडियो पसंदि अचे लाइक एंड शेयर ज़रूरु कजो। थैंक यू सो मच।